सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। अस्सलाम वालेकुम आदाब, मां तव्हांजो पंहिंजो होस्ट ज़ुहैब चांद जो ऐं मां पंहिंजी टीम समेत वेलकम कंदुमि पंहिंजे हाज़रीन खे, नाज़रीन खे, कराची वारनि खे, हैदराबाद वारनि खे, नवाबशाह वारनि खे, खैरपुर वारनि खे, सखर वारनि खे, घोटकी वारनि खे, ॾहरकी वारनि खे, शिकारपुर वारनि खे, उमरकोट वारनि खे, ठट्टे वारनि खे, जिथां जिथां असांखे ॾिसी रहिया आहियो। वी वेलकम यू फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट। असांजे शो में जंहिंजो नालो आहे ओ भाई जिसका नाम है हो जमानो। अॼु भितर जो ऑडियंस नज़र थी अचे, तव्हांजो असांजो साथ रहंदो, भरपूर साथ रहंदो, तो भाई एक दफ़ा अपने लिए तालियां बजा ले, असांखे भी एहसास थे प्यारी प्यारी ऑडियंस असांजे हिन शो में जिंजो नालो है हो जमालो। और आप लोग मेरे साथ बोलेंगे प्रोग्राम का नाला क्या है, क्या है? जबरदस्ती शो आज नए शो जो आगाज़ कंदासीं 2023 जो अॼु पहिरियों शो आहे जेको तव्हांजे साम्हूं असां खणी अची रहिया आहियूं ऐं अॼु बि हलो गुलो कंदासीं ऐं इंशाल्लाह ही साल असांजे लाइ ख़ुशि नसीब सुठो साबित थींदो, असांजे लाइ ढेर सारियूं ख़ुशियूं खणी ईंदो। तो सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था, अॼु जे असांजे शो में असां सां ताउन कयो आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट होम अप्लायंसेस, बनाए आपकी ज़िंदगी को आसान। उन सां गॾो गॾु असां सां ताउन कयो आहे तिबस नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल्स, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। उन सां गॾो गॾु असां सां ताउन कयो आहे QNN फ्लेवर्स, मेकिंग मदर्स हैप्पी। QNN फ्लेवर्स दे रहा है हो जमालो गेम शो के तमाम व्यूअर्स के लिए बेहतरीन डिस्काउंट ऑफर। QNN फ्लेवर्स की वेबसाइट पे जाएं www.qnflavors.pk और यूज़ करें ये कॉपन कोड HJO और पाएं बेहतरीन डिस्काउंट। और साथ गॾो फ्रूट नेशन बाय इफ्तिखार एंड को, हम हैं बागबान। लश फ्रूट ड्रिंक्स के साथ यूनिक और मज़ेदार फ्लेवर्स में आता है, जिसमें गावा, एप्पल, मैंगो, मैंगो ऐप, मस्ती पंच, लेमनिस्तान और पीच शामिल हैं। मैंगो ऐप पे आपको सेब और आम का एक बेहतरीन कॉम्बिनेशन मिलता है, जबकि लेमनिस्तान का टेस्ट अलग और लज्जत भरा है क्योंकि इसमें हिमालयन साल्ट भी मिलाई जाती है। लश फ्रूट ड्रिंक्स तो फिर हो जाए लश। ABC जूस बाय फ्रूट नेशन के साथ ताउन कयो आहे। ABC by Fruit Nation has 100% fruit content. It is a blend of apples, beetroots and carrots. It is an instant dose of healthy energy to detox your system. Pakistan's #1 ABC juice by Fruit Nation. No artificial colors, no added sugar, no preservatives. Perfect for health conscious people. हम तुम चॉकलेट पान मसाला with us too. हम तुम बस कोई नहीं, हम तुम चॉकलेट पान मसाला बाय गोल्डन फूड। उन सां गॾो गॾु ट्रिंगो स्नैक्स बि सां गॾु आहे। अब ट्राई करो ट्रिंगो बाय गोल्डन फूड्स। नेल्सन पेंट्स, यही तो रंग है जिंदगी का। मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंडन। उन सां गॾो गॾु स्विस एंड वॉच पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन बि सां गॾु आहे। ऐं सां गॾु ताउन कयो आहे फार्स इंटरनेशनल, द मैजिक ऑफ हैप्पी बेबी बाय फार्स इंटरनेशनल। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, बॉडी सॉल लाया आपके लिए 4 डिफरेंट फ्रेग्रेंस में हैंड वॉश, जिसको इस्तेमाल करके अपने हाथ को रखे सॉफ्ट और जर्म से फ्री। कनेक्शन टू द ब्यूटी वर्ल्ड बाय द हाउस ऑफ केमिकल्स। उन सां गॾो गॾु सां आइन पांडा केमिकल्स, पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ। ऐं सां ताउन कयो आहे कुंदन लॉजिस।
कुंदन नालो आहे हिकु आला क़िस्म जे निज सोन जो। कुंदन लॉजिस शिकारपुर में जेको सखर शहर खां 20 मिंटनि जी ड्राइव ते जैकबाबाद बाईपास ते शाही रिहाइश, बेहतरीन 5 स्टार सहूलतुनि सां आरास्ता, बेहतरीन होटल जिथे अवां खे मिले फैमिली एनवायरनमेंट ऐं मज़ेदार खाधनि जी तमामु घणी वैरायटी, आरामदेह रिहाइश, आला मयार मेहमान नवाजी जो मरकज़ नालो ज़रूर यादि रखिजो, कुंदन लॉजिस। उन सां गॾो गॾु मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए, क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ ऐसा तावन कयो आहे न्यू एरा ज्वेलर्स। न्यू एरा ज्वेलर्स पायनियर सिंस 1964, न्यू एरा विद एक्सपीरियंस ऑफ डिकेड्स सर्विंग ऑल ओवर पाकिस्तान विद प्रेस्टिजियस वैल्यूज एंड रिकॉर्ड्स। त भई हिकु दफ़ो असांजे सभिनि तमामु स्पॉन्सर्स जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि, जंहिंजा ईंदा आहिनि तव्हांजे गिफ्ट, स्पेशल गिफ्ट। आई जैसे कि आपको पता है भाई हाणे वेकेशंस खत्म थियण वारियूं आहिनि, त ॿार बि तैयारी कनि, पंहिंजा बैग पैक कयो। जॾहिं वेकेशंस खत्म थियण जी ॻाल्हि ईंदी आहे त ॿारनि में माने हिकिड़ो अजीबो ग़रीब शइ हलंदी आहे। उहो कीअं? जब स्टार्ट होती है वेकेशन उस टाइम तो याद भी नहीं होता, कोई होमवर्क भी हमें करना है, पेरेंट्स को भी याद नहीं होता, हमें घूमने फिरने जाना होता है, पप्पो के घर, नानी के घर, दादी के घर, चाचू के घर, मामू के घर, हाँ, या वरी पंजाब निकरी वेंदासीं, या वरी सिंध जा ख़ूबसूरत शहर घुमंदासीं। ऐं जॾहिं नेक्स्ट ॾींहुं हूंदो, स्कूल खुलण वारो हूंदो, त राति जो यादि ईंदो आहे त हाणे असांखे कमु भी करणो आहे, अब हमें काम करना है। तो मैं अपनी बहनों से पूछूंगा कि आपके बच्चों में से किस किस ने अभी तक होमवर्क नहीं किया? कसम तो अल्लाह जो सच बुधाइजो, हाँ सच बताइएगा जी। अच्छा है ना, हथ मथे ॿारनि हथ मथे कयो, असां ॿारनि खां बि पुछंदासीं। ऐं ही भेण माइक खणी वेंदा भेण ॾे। अस्सलाम वालेकुम। नालो मुझी भेण जो? मेरा नाम ज़किया। ज़किया, कहाँ से है मेरी बहन? मैं कालापुर से। चलिए, आपके बच्चों का होमवर्क कंप्लीट हो गया? नहीं, मेरी बेटी का नहीं हुआ। माशाल्लाह। बहुत ख्याल रखती है ना अपनी बेटी का। दरअसल मेरी बड़ी नानी की तबीयत सही नहीं थी ना, तो मैं हैदराबाद गई हुई। तो आप हैदराबाद गई थी? तो वहाँ पर गई थी। अभी मैंने इसकी टीचर से बात की है, मैं आज ही रात को करवा दूंगी, स्कूल जाने से पहले करवा। अच्छा, एक स्कूल से पहले करवा लेगी। अच्छा, असां वो भी कंदा न फास्ट कम करे वेंदा आहियूं, त जुगाड़ी आहियूं पाकिस्तानी बाबा, जुगाड़ करण कोई असांखां सिखे। अॼु रात आहे न, एक रात में पूरो जो पूरो कम थी वेंदो। हाँ चलो जी, थैंक यू वेरी मच मैम, थैंक यू। हैरा बींदा से यहाँ जल्दी 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 माइक 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 माइक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो तव्हांजो अदी? किरपा। किरपा किथां आयो? पनवाकिल कहाँ आयो जी? तव्हांजो होमवर्क कंप्लीट? ना, एते घुमण आया हूं कराची। कराची घुमण आयो? ये होमवर्क करी छा कंदा जी? अञा हिकड़ो वीक न वेंदासीं स्कूल, पूरो वीक न वेंदासीं। अञा पूरो वीक तव्हांखे आहे? पूरो वीक हिते पूरे वीक में तव्हां करे वेंदा होमवर्क? हाँ, करे वेंदा। अच्छा, वैसे क्लास में छा पोजीशन ईंदी आहे तव्हांजी? असांजी सेकंड। सुठे स्टूडेंट्स मां आहियो या वरी जेके पोयां वेंदा आहिनि? हाँ, सुठे बैक बेंचर। नो, सुठे स्टूडेंट्स में आयो, पोजीशन ईंदी आहे, पोजीशन होल्डर आयो। चलिए जी, इस बात में तालियां होनी चाहिए। हाँ, असांखे कहिड़ी ख़बर न थी क्यों जी, त लाइव शो में चवण में का वॾी ॻाल्हि थोड़ी आहे। एनीवेज, वी बिलीव यू, वी ट्रस्ट यू सिस्टर। चलें जी, त जल्दी जल्दी देर न कंदासीं, हाणे शो जो आगाज़ कंदासीं, पर उन खां पहिरियां हिकिड़ो गानो थी वञे, छो जो हाणे डेली असांखे फरमाइश ईंदी आहे, ऐं हिननि जी फरमाइश ते तव्हांजी फरमाइश ते तव्हांखे असां गीत ॿुधाईंदा आहियूं, गाना ॿुधाईंदा आहियूं। ऐं अॼु जेका फरमाइश आई आहे उहा आहे, लख लॻा त बि लाईंदमि हुन सोणीअ खे मनाईंदमि। बाबा, सोणो या सोणी जॾहिं नाराज़ हूंदी आहे त तव्हां लख करोड़ बि हुनजे मथां क़ुर्बान कयो, उहे बि घटि हूंदा आहिनि, छो जो नाराज़गी बाबा असांजो दिलि टोड़े छॾंदी आहे। असांजी दुनिया ईअं लॻंदो आहे ख़तमु थी वई आहे जॾहिं महबूब असां खां नाराज़ थींदो आहे। सो लख लॻा त बि लाईंदुमि हिन सोणीअ खे मञाईंदुमि। तालियों से स्टार्ट करेंगे गाने को। शोभी भाई म्यूजिक। हेलो हेलो, हाथ बंद कर तालियों। सोनिया के मनाई तुम, लगा तब लाई तुम, इन सोनिया के मनाई तुम। धागा पीना कराए या तक्का शे पराए, धागा पीना कराए या तक्का शे पढ़ाए, पंहिंजे हथन सां खाराए तुम। इन सोनिया के
मचाई तुम लगा तब लाई तुम सोनिया के मचाई तुम अब सोनी जगह लखन में कुछ ना है ना हत्ता पति करे दाढ़ी को आवाज आनी चाहिए दोनों साइड से वेरी गुड कैसी ताई गंदी नखरा बिहंगो मास बसी अतड़ा ओ कैसी ताई गंदी नखरा बिहंगो मास बसी अतड़ा मुखा हुका देवी ने पाना ही प्यार रीनी मुखा हुका देवी ने पाना ही प्यार रीनी रची बाजी लगाई के मजाई लगा दो बिलाई सोनिया के मजाई लगा दो बिलाई सोनिया के मजाई सोनिया के मजाई सोनिया के मजाई गानो मज़ो आ गयो ना मज़ो आ गयो लख लगा तब लाईंदम हिन सोणीअ खे मञाईंदम मां त तव्हांखे गानो ॿुधायो पर तव्हांखे बि मौक़ो मिलंदो तव्हांखे पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो गाना ॻाइण जो त जेके अॼु उहे पार्टिसिपेंट जंहिंखे लॻे थो उन्हनि जो सुर सुठा आहिनि भाई वो भी तैयार होके बैठे आपको भी आके गाने सुनाने लेकिन उससे पहले असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे लूडे वारो छक्के वारो Q&A फ्लेवर्स के ताउन सां तो वो स्टार्ट करेंगे अब मुझे 3 बहनें चाहिए इस सेगमेंट के लिए जी लूडे वारो असांजो सेगमेंट है Q&A फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी Q&A फ्लेवर दे रहा है हो जमालो गेम शो के तमाम व्यूअर्स के लिए बेहतरीन डिस्काउंट ऑफर Q&A फ्लेवर्स की वेबसाइट पे जाएं www.qandflavors.pk और यूज करें ये कूपन कोड HJO और पाएं बेहतरीन डिस्काउंट चलें जी लेट्स सेलेक्ट द सिस्टर्स अदी तव्हां अचो जी ओके आए भेण तव्हां अचो मुंहिंजी भेण विद अजरक सूट हिक भेण खे असां हेॾां सिलेक्ट कंदासीं Q&A फ्लेवर्स मेकिंग मदर्स हैप्पी ओके अरे ही भेणियूं सिर्फ़ु ॾिसनि थियूं ऐं मथे करे पार्टिसिपेट कयो असांजूं भेणियूं हमेशह बि अॻियां हुजनि पार्टिसिपेशन्स में हूअं त भाउर बोता थी वेंदा आहिनि अॼु भेणुनि खे छा थी वियो आहे लिटल बिट कंफ्यूजन अदी तव्हां अचो ओके जी त 3 पार्टिसिपेंट सां सिलेक्ट कया आहिनि असांजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे लूडे वारो छक्के वारो जल्दी से डाइस भी लेके आइएगा और मैं बहनों को बता दूं व्हाट यू हैव टू डू पता है तीनों बहनों को 3-3 चांसेस देंगे आपको इसको ऐसे घुमा के फेंकना है जितनी पॉइंट्स आएंगी आपके हम काउंट करते जाएंगे 3-3 चांसेस के बाद जिस बहन की बाबा सबसे हाईएस्ट मार्क्स होंगी वही होगी विनर साझे सेगमेंट जेको है Q&A फ्लेवर्स जे ता उन सा मेकिंग मदर्स हैप्पी ता dio जल्दी जेका भेण साजी विनर थींदी उन खां असां इंट्रोडक्शन कंदासीं लास्ट में सो वील जस्ट स्टार्ट विद दिस सिस्टर आ जाए मेरी बहन ही तव्हांजे हैंड ओवर था कयूं असां ओके थोड़ो हेॾां भी अचूं ऑडियंस की तरफ भी अचूं भाई असांखे एहसास ॾिरायो ऑडियंस गॾु वेठी आहे तालियां होड़ी चाहिए so 1 2 3 and here you go one only करी गानी second chance yes 2 हिक खां पोइ ठीक आहे प्रमोशन मिली वई ॿ हाणे ॿिनि खां पोइ one again ले वञो छो थी तो सके ॿिनि भेणनि जूं ॿई टई कड़ियूं अचनि हा एनीथिंग कैन हैपन सर तव्हांजो स्कोर आहे कितना स्कोर है बहन का 4 4 बेड़ा ही पार यो पार नथो लगे यो बेड़ो मूंखे ॿुॾंदे नज़र थो अचे सो नेक्स्ट असांजी भेण अचो मुंहिंजी अदी तव्हां बि योर फर्स्ट चांस हियर यू गो
भेण अची वई न कणी अची वई न ई ॾिस एॾी भेण ॿी कणी अची वई न छक्को So thank you very much. You can sit, मुझी भेण. So 6-1-1 कितना स्कोर हुआ? कितना हुआ? 8 स्कोर. Okay जी, लास्ट भेण सां गॾु आहे. 8 खां वधीक तव्हांखे स्कोर हणणो आहे. Q&A Flavors making mothers happy. Your first chance, here you go. One. जी. 2. जी. 3 कितने हो गए 3 and 2 5 and 1 6 और उस बहन का कितना स्कोर है 8 थैंक यू वेरी मच मुझी बहन एंड कांग्रेचुलेशंस तुम विन कर चुका साथो ई सेगमेंट बहुत सारी तालियां होनी चाहिए हमारी बहन के लिए Q&A Flavors जा गिफ्ट भी ना तमा सागत Q&A Flavors making making mothers happy thank you very much बहुत सारी तालियां ख़वातीनो हज़रात असांजो इहो सेगमेंट पहुचे वधो पंहिंजी पुॼाणी ते जेके जेके असांखे जिथां ॾिसी रहिया आहिनि अगरि तव्हां बि असांजे हिन शो खे ज्वाइन करणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो मैसेज कयो फ्री बुकिंग करायो तव्हांजो शो आहे बाबा फैमिली शो आहे दिस काम बी द पार्ट ऑफ आवर शो एंड प्लेज सो मेनी गेम्स विद अस हिन सां गॾो गॾु वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ ऐं उहो सेगमेंट आहे बाथरूम सिंगिंग जो ॻाइण जो सुरनि विखेण जो आपको आके गाना सिंग करना है जो अच्छा गाएगा वही अच्छे गिफ्ट को पाएगा न्यू एरा ज्वेलर्स के ताउन सां असांजो सेगमेंट आहे ऐं स्पेशल ज्वेलरी असां वटि अथव बाबा स्पेशल ज्वेलरी बहनें भी आ सकती हैं भाई भी आ सकता है गिफ्ट कर लीजिएगा जेको सोनो नाराज़ थी वञे न जीअं मां चयमि लख लॻा त बि लाहींदुसि हिन सोने खे मञाईंदुसि हुन सोनी खे तव्हां न्यू एरा जी ज्वेलरी ॾेई करे बि मञाए सघो था लखे रुपए का बची पवंदो तव्हां सो हाणे आऊं कंदुसि सिलेक्ट पंहिंजे पार्टिसिपेंट्स खे न्यू एरा ज्वेलर्स जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट न्यू एरा ज्वेलर्स pioneered since 1964 न्यू एरा with experience of decades is serving all over Pakistan with prestigious values and record चलें जी अदो जी with blue suit I अदा सिंधी टोपी वारो तमाम अचो अच्छा मैंने भाई को बुलाया आपको भी नेक्स्ट में बुला रहा हूँ किसी भी सेगमेंट में ठीक है ओके हिन साइड ना भी हलूं हेॾां भी सिलेक्ट कयूं हेॾां हथ मथे आहिनि लेट मी सी चश्मो नाए पातल मुझे नज़र सही नथो अचेव अदा अचो तव्हां ही अचो आ जाए मेरे भाई बहनों को अभी तक मैंने सिलेक्ट नहीं किया अदी तव्हां अचो मुझी बहन आ जाए मेरी बहन आ जाए और अच्छा ये बहन आ जाए होड़ा पे सिलेक्ट कंदुसि बहनन के न्यू एरा ज्वेलर्स जे ताउन सां असांजो सेगमेंट है न्यू एरा नहीं अभी बहन को करना है किसी बहन को सिलेक्ट करना है ठीक है अदी तव्हां अची वञो आप आ जाए मेरी बहन ओके 3 भाउर आहिनि 2 भेणियूं आहिनि जेके मां सिलेक्ट कयूं आहिनि ऐं फैसलो कंदी असांजी ऑडियंस इनको सही से सुनना है जो अच्छा गाएगा उन्हीं पे होगा ये उन्हनि सां ईंदो गिफ्ट ठीक है बाबा सही सां ॿुधणो अथव था ठीक है ओके न्यू एरा ज्वेलर्स जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे त अॼु बि असां भाउरनि खां शुरू कंदासीं और मेरे इस भाईड़े से शुरू करेंगे अच्छो मुझा भा अच्छो 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 मुझे लगे तो हिन सां का वॾी लो धायल आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा नालो तव्हांजो जो बाबर अली मूंखे लगे तो तव्हां सां गॾु तव्हांजी फैमिली इलाही आहे इलाही ख़ल्क़ आहे अलाए तव्हां सां तव्हांजा सपोर्टर्स इलाही आहिनि तव्हांजा चाहींदड़ इलाही आहिनि हा न जी जी हाँ न किथां आया आहियो दा टंडो आदम का इन जो मतलब है टंडो आदम का काफ़ी माण्हू हिते आयल आहिनि सो भाउ। टंडो आदम वारनि खे असां वेलकम कंदासीं दिलि जी गहराइनि सां छा पिया ॿुधाइनि टंडो आदम वारा गानो ॿुधाईंदा जी गानो ॿुधाईंदा ठीकु आहे अच्छा पहिरियों त टंडो आदम वारनि जे लाइ भई ताड़ियूं थी वञे चले जी कहिड़ो गानो जी मेरे महबूब तुम्हें वादा निभाना होगा चाहे रोके
वाह वाह वाह। हर खुशी तू है मेरी, तेरे बिन कैसे जिए, जिंदगी तू है मेरी, तू अगर मेरी मोहब्बत की पाक लैला है, जलवाए हुस्न को मजनू को दिखाना होगा, जलवाए हुस्न ओके को ओके, मेरे महबूब था तुम्हें वादा निभाना होगा। माना सब Okay. वादा महबूब पूरा करे तुझो को फर्ज ही ना है। अच्छा माइक माइक ॾियो न कुछ ॻाल्हाए तो। हिकिड़ो वाइदो आहे मुंहिंजो, अलाए कहिड़ो? बस वो दिल में हूंदो। वो सिर्फ मोहब्बत करण जो वाइदो आहे हक़ीक़त न। आहे। महबूब ॿियो कुछ न घुरंदो आहे। बिल्कुलु। हाँ खाइण पीअण कुछ भी न हुजे, मोहब्बत हुजे। मोहब्बत हुजे बस। भले बुख ते मरी भले वञे। बुख गुज़ारे, हाँ न। मसलो ई कोन्हे। ओके ओके मुंहिंजा भाउ, चल ज़िंदा रहे तुंहिंजो महबूब, पर लक्षण नथा लॻनि तोखे ॾिसी। ओके जी, नेक्स्ट असांजी भेण आहे अदी, तव्हां अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजी भेण जो? सादिया। सादिया। किथां आहियो भेण सादिया? टंडो आदम। अच्छा तव्हां बि टंडो आदम खां आहियो? चले जी ॿियो पार्टिसिपेंट टंडो आदम खां आयल आहे, छा पिया ॿुधायो अदी? अच्छा मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, शुरू में मां भुली वियुसि, शायदि अदा खे ख़बर न हुई। असां जे हिन सेगमेंट में पाकिस्तानी सां गाना ॻाईंदा आहियूं, सिंधी हुजे, सराइकी हुजे, पंजाबी हुजे, पश्तो हुजे, उर्दू हुजे, सभु पंहिंजूं ज़बानूं आहिनि, लैंग्वेजिस आहिनि, त पाकिस्तानी गानो ॻाइणो आहे मुंहिंजी भेण जी। भूल जाने का हुनर मुझको सिखाते जाओ, जा रहे हो तो सभी न मिटाते जाओ, चलो रस्मन्नी सही, मुड़ के मुझे देख तो लो, तोड़ते तोड़ते ताल्लुक को निभाते जाओ, कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी ये रुलाए, फकत मेरे दिल से उतर जाइएगा, बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा। वेरी गुड, बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा। ॾाढो सुठो मुंहिंजी भेण, ॾाढो सुठो तव्हां ॻायो। नेक्स्ट असांजो भाउ, हीरो मटीरियल भाउ, काफ़ी देर खां पोज़ हणे पियो पर कोई हिनखे ॾिसे ई न पियो, कोई नोटिस ई न पियो वठे। अचो अदा, हाणे अची वियो कैमरा जे साम्हूं, तव्हांजो नोटिस वठूं पिया असां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजे भाउ जो? रिजवान। रिजवान। कहाँ से आयो रिजवान? जी लियारी। कराची लियारी। आज लियारी वाले क्या सुना रहे हैं हमें? कहानी सुनो। कहानी सुनो। बेसिकली कैफी खलील जो कि हमारे लियारी का ही सिंगर है, हाँ। उनको डेडिकेट करूंगा। ओके, तो भाई हमारे पाकिस्तान का सिंगर है, वी आर आल्सो प्राउड ऑफ हिम जी। दीवाना हुआ मस्ताना हुआ, तेरी चाहत में कितना फसाना हुआ, तेरे आने की खुशबू, तेरे जाने का मंजर, तुझे मिलना पड़ेगा अब जमाना हुआ, सदाएं सुनो जफाएं सुनो, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था, सदाएं सुनो जफाएं सुनो, मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था, है तमन्ना हमें तुम्हें अपना बनाए, तेरे हाथों पे मेहंदी अपने नाम की सजाए, तेरी ले ले बलाएं तेरे सदके उतारे, है तमन्ना हमें तुम्हें अपना बनाए, नहीं मुश्किल वफा। ओके चले जी, ओके प्यार भी हो गया, उसके बाद इकरार भी हो गया, उसके बाद तकरार भी हो गया, उसके बाद फार इकरार भी हो गया। चलें जी, ओके जी, नॉट बैड। नेक्स्ट तव्हांजी भेण सां गॾाए अचो मुंहिंजी भेण। न्यू एरा ज्वेलर्स जे तावन सां असांजो सेगमेंट आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो अदीजो? अंजलि। अंजलि किथां आहियो भेण अंजलि? कराची में। कराची मां ई आया आहियो। कहिड़ो सॉन्ग पिया ॿुधायो असांखे?
उर्दू सॉन्ग आए जी, ओवर टू यू। ए दिल दिल की दुनिया में, माइक थोड़ो क्लोज कंदा। ए दिल दिल की दुनिया में ऐसा हाल भी होता है, बाहर कोई हंसता है, अंदर कोई रोता है। ए दिल कोई पहचाना नहीं, किसी अभी ने माइक माना क्लोज कर नहीं, जो, करंट ना है माइक हमें। किसी ने पहचाना नहीं, किसी को बताना नहीं, दर्द छुपा है कहाँ। ए दिल दिल की दुनिया में ऐसा हाल भी होता है, बाहर कोई हंसता है, अंदर कोई रोता है। तूने मुझको वफा नहीं की, तुझको कैसे वफा मिलेगी। तूने मुझको दर्द दिया है, तुझको कैसे वफा मिलेगी। सीने में उठते हैं अरमाने से, दरिया में आते हैं तूफान जैसे। कभी कभी खुद ही माजे कुछ तो खुद बोलता है। ओके जी, ओके भेण अंजलि असां गॾी न, ही सही थी ॻाल्हाए, मसलो असांजे सिस्टम में हुयो, मां ॿुधायांव थो। या देयर वाज अ प्रॉब्लम इन द सिस्टम। अदी केॾां वई? हा अदी बीठी आहे न। ए दिल दिल की दुनिया में ऐसा हाल भी होता है। तव्हां बि इंडियन गानो ॿुधायो असांखे। अदा तव्हां अचो मुंहिंजा भाउ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजे भाउ जो? गुल्लू हुबदार साहब, गुल्लू हुबदार। होबदार असां सां गॾाइनि। किथां आयो अदा होबदार? टंडो आदम। टंडो आदम खां। तव्हां बि माशाल्लाह सां अॼु काफ़ी सारा माण्हू टंडो आदम खां आयल आहिनि। छा पिया ॿुधायो असांखे? रेशमा जो। रेशमा जो? ओके चलें जी। मौत न आई तेरी याद क्यों आई है, लंबी जुदाई 4 दिन दा प्यार वो रफा बड़ी लंबी जुदाई। Oh my God! लंबी जुदाई। एक तो बलम मेरे, एक तो बलम, एक तो बलम मेरे पास नहीं रे, तुझे मिलन की कोई आस नहीं है, तुझे मिलन की कोई आस नहीं है। और उससे सामने आया है, और उससे सामने आया, आग लगाई लंबी जुदाई 4 दिनों दा प्यार वो रफा बड़ी लंबी जुदाई। लंबी जुदाई, लंबी जुदाई, लंबी जुदाई। वाह 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 वाह। अच्छा अच्छा, मुझे ख्याल में बाक़ी सभिनि खे वञण ई घुरिजे। त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां डेफिनेटली सिखिया त हूंदी। तव्हां माइक ते ॻाल्हायो। ॿुधी ॿुधी तव्हां काई सिखिया न आहे? ॿुधी ॿुधी तव्हां जी जी। माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त ॻायो ऐं तव्हांखे रिस्पॉन्स सां ख़बर पई हूंदी। ऐं उन सां गॾु अगरि शौबीज भाई जे लाइ मां ज़रूरु चवंदुमि ताड़ियूं वॼाईंदा। एॾो जल्दी तव्हां पिक करे हुन कोर्स खे बीट तव्हां ॾाढी सुठी प्ले कई शौबी भाई। ऑलवेज द ग्रेट शौबी भाई। सो हाणे असां ऑडियंस जो पोइ बि फ़ैसिलो ॾिसंदासीं छा थी चवे ऑडियंस। सो
द फॉर्मेलिटी। अचो मुझा भा जिनको लगता है भाई ने अच्छा गाया, ओके अदा तव्हां अचो जंहिंखे लगे तो भा सुठो गायो, ओके अदी अचो जंहिंखे लगे तो भेण सुठो गायो, ओके अदी तव्हां अचो जंहिंखे लगे तो भेण सुठो गायो। अचो मुझा भा और जिनको लगता है भाई ने अच्छा गाया, क्लियर कॉन्ग्रेचुलेशंस, लख लख मुबारक तमाम विन करे चुका असांजो ही सेगमेंट जेको बाथरूम सिंगिंग जो ही न्यू एरा ज्वेलर्स जो गिफ्ट वेंदो तव्हां सां गॾु। थैंक यू वेरी मच, ॾाढी दिलि ख़ुशि थी वई, मज़ो अची वियो, दिल बाग बाग हो गया बहुत सारी तालियों के साथ। थैंक यू। ऐं हिते असांजो ही सेगमेंट पहुतो पंहिंजी पुॼाणी थो सां गॾु वक़्तु आहे ब्रेक जो किताब में वञणो आहे, हिते हुजणो आहे, हिन खां पोइ काफ़ी सारा सेगमेंट आहिनि। प्रोग्राम जो नालो छा आहे? सिंध जो सब खां वॾो गेम शो, 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 सिंध जो सब खां वॾो गेम शो। भली कार असांजो शो हो जमालो में आई डाइस ॾिसी तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त खाइण ऐं खटण वारो सेगमेंट आहे तिबस्नो जे ताउन सां तिबस्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल्स, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। ऐसा वटा है एलईडी टीवी। तो कौन सी बहन आना चाहेगी खाओ खट्टो में? खाओ खट्टो जो असांजो सेगमेंट आहे, असांखे हिन में बुखायल भेणियूं नीडेड आहिनि जेके कुछ कोन खाई आयूं आहिनि, जेके असांजे खाधे ते अहिड़ो ज़ुल्म कनि असांजो खाधो पिटण ते मजबूर थी वञे। जी तिबस्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। अधी तव्हां अचो, आप आ जाए मेरी बहन। ऐं हेॾां बि असां सिलेक्ट कंदासीं। चले जी भेण जे मुक़ाबले जेका भेण सां मुक़ाबलो करे सघे असां हुनखे चूज़ कंदासीं। अदी तव्हां अचो, आ जाए मेरी बहन, जल्दी सां खणी अचो। छा आहे अॼु खाइण जे लाइ? कल्ह त असां वटि केक हुयो, डिलिशियस केक, पाइनएप्पल फ्लेवर केक। जल्दी भाई जल्दी से लेके आइएगा। अॼु खाइण जे लाइ छा आहे असां वटि खाओ खट्टो में? जी ओके, अॼु ही लज़ीज़ डिलिशियस ऐं स्पाइसी मैक्रोनीज़ आहिनि। ही तव्हांखे ॾेखारियूं। सी दिस, अॼु खाइण जे लाइ मैक्रोनीज़ आहिनि। कॾहिं असां वटि केक हूंदो आहे, कॾहिं बनानास हूंदा आहिनि, कॾहिं बिरयानी हूंदी आहे, ऐं अॼु मैक्रोनीज़ आहिनि। तो 1 मिनट जो असां तव्हांखे टाइम ॾींदासीं। 1 मिनट में जिसने फिनिश कर लिया उसके साथ वही एलईडी टीवी जाएगी, वो भी तिबस्नो क्रीम जी। तिबस्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। सो दिस सेगमेंट इज गोइंग टू बी वेरी एक्साइटिंग। मैं आ रहा हूँ, सब बच्चों की तरफ भी आ रहा हूँ। सो भेड़ियों रेडी आइन? हेलो, स्पून के साथ ही खाना है, ठीक है? हथों न विझणो है मैक्रोनीज में। सो ओनली 1 मिनट, मुकाबला सख्त, टाइम घट। बजाओ तालियां तो करे, काउंटडाउन स्टार्ट। 1 2 3 एंड गो। स्टार्ट 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 स्टार्ट। अच्छा ऐसे खाले 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 खाले, वेट नहीं करना, वेट नहीं करना। अभी तालियां नहीं चाहिए बहनों के लिए। बहुत सारी तालियां। Let's appreciate. Okay. ओ मैं आना अभी तक ये पड़ी हुई है, ये पड़ी हुई है, ये पड़ी हुई है। टीवी जो सवाल है, टीवी का सवाल है, टीवी का सवाल है, टीवी का सवाल है, टीवी जो सवाल है, टीवी जो सवाल है। ओ भाई फिनिश। ही छा थियो?
ये स्पून पे जो लगे ये भी खा ले मेरी बहन। ये छो बचाई हुई। हाय अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। अच्छा दोनों खा रही हैं। चले जी ही मां देखा यहाँ पे ना खणी छा पानी पी ले, सही से पानी पी ले। ही प्लेट हेॾां पे खणी छा मथा वरी पोइ असांखे चओ त असां बेईमानी था कयूं। ये देखिए ओके एड़ो बरो ॾिनो अथईंस। हाँ ये देखे ऐसे जुल्म होता है, खाने पे ऐसे जुल्म होता है जो मैंने किया है। लगे तो सालन खां पोइ भेण के मैकरोनीस मिलियों या वरी जिंदगी में करे खादियूं ही ना है। चले जी इस साइड भी आके दिखाते हैं, इस साइड भी आके दिखाते हैं। चले जी भेड़ वही रही है ना, ये देखिएगा, ये देखिएगा सारी चट कर ली है, चट कर लिया। मेरी बहन आ जाइएगा, तव्हां विनर आयो। बहुत सारी तालियां होनी चाहिए यार, खोड़ सारी तालियां थी वजन मेरी बहन। ठीक है त मां जेस ताईं पाण ही न एलईडी टीवी के पंहिंजे हथ में खणा। इहा हिते बस नो जी एलईडी टीवी बाय कोहिनूर, केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। मेरी बहन आगे आइएगा भाई, इनके लिए तालियां बनती हैं, बहुत सारी तालियां बनती हैं। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे मुंहिंजी भेण जो? रोजीना। रोजीना रोजीना सां गॾाइन कीअं लॻो अॼु? जबरदस्त, मगर बहुत ज्यादा मिर्ची थी। ऐं स्पाइसी असां पाण ई स्पाइसी ठाराईसीं। तव्हां भेण जी हालत ॾिसी सघो था, अञा ताईं भेण जी अखियुनि में पाणी आहे, पर इहो पाणी तव्हांजो सजायो वियो। ही एलईडी टीवी वेंदी तव्हां सां गॾु। बहुत सारी तालियां जाते जाते लेते जाइएगा। ऐसा रनर अप भेण सां भी गिफ्ट हैम्पर्स वेंदा, इनको दीजिएगा। नेल्सन, नेल्सन के साथ साथ इनको बॉडी सॉल्ट जो गिफ्ट भी दीजो। थैंक यू वेरी मच बोथ ऑफ यू फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग इन आवर सेगमेंट जेको हुयो खाओ खटो जो। हुन सां गॾो गॾु वधूं था नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, जेको आहे असांजे भाउरनि जे लाइ, ऐं उहो आहे भंगड़े वारो शो। भी भाई लगाइएगा भंगड़ा, जिसमें हमारे भाई आते हैं, भंगड़ा करते हैं, डांस करते हैं, चेहरे कराते हैं। चले मेरे भाई जी केर चढ़ चाहिंदो हिकिड़ो चक्कर मां होॾां हणी अचां जेसि ताईं तव्हां बि डिसाइड कयो। इसरा ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो ही भंगड़े वारो सेगमेंट आहे इसरो जी। अच्छा तव्हां अचो, आप आ जाए मेरे भाई, आप दोनों आ जाए। यस ऐं तव्हां अचो मुंहिंजा भाउ, आप आ जाए जी। हेॾां बि हलाऊं, नहीं तुम छोटू हो ना, नंढड़ा आयो। हाँ हेॾां अची वञूं जी। अधो अचण तो चाहे, आना चाहते हैं तो बजाए तालियां भाई के लिए। यही ब्लैकमेल करे घुराइंदा आहियो था। आ जाए आ जाए आ जाए मेरे भाई। सो 4 पार्टिसिपेंट्स इन फ्रंट ऑफ यू। ऐं ॾिसंदासीं त केरु अॼु असांखे एंटरटेन करे थो, जंहिंजी ज़बरदस्त डांस हूंदी उन ते वॼंदियूं ताड़ियूं। रिश्तेदारी न निभाइणी आहे तव्हांखे। सो लेट्स बिगिन विद दिस ब्रदर। आ जाए मेरे भाई। शोभी भाई बीट लगा लिया आपने? चले जी जबरदस्ती बीट रेडी आहे तो ऑडियंस बजाए तालियां तो करें। काउंट डाउन स्टार्ट 1 2 3 एंड गो। वेरी गुड मेरे भाई, बहुत अच्छा बहुत अच्छा। नो कमेंट, कोई कमेंट कोन कंदुसि। मज़े जी डांस हुई, आई एंजॉयड इट। ऐं अॼु हथ ईअं जेके हलाए पियो, आई लव्ड द वे ही मूव्ड द हैंड्स। ओके जी, नेक्स्ट पार्टिसिपेंट सां गॾु आहे। तव्हां अचो मुंहिंजा भाउ जल्दी सां। इसरा ब्यूटी क्रीम जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। शोभी भाई 1 2 3 एंड म्यूजिक। ये वाला फिर से ये ओए ओए ओए
तुसी तो कमाल कर देता भैया। क्या था ये? स्पेशली ये डुस करके फिर फुस, ये वाला अच्छा था। डुस एंड फुस। द नेक्स्ट पार्टिसिपेंट साजो अच्छो मुझा भा चले जी इसरा ब्यूटी क्रीम जे ताउन सां जो सेगमेंट आहे 1 2 3 एंड म्यूजिक। ओके मूंखे लगे तो गलत सॉफ्टवेयर अपडेट थी हो। ओके ॼण को रिश्तेदारनि जी शादी में डांस करण में वरी ओधर लाइण वियो आहे ओॾे डांस करण मुंहिंजा भाउ। हाँ सॉफ्टवेयर सही सां तो जो अपडेट न थियो। आ जाए आ जाए आ जाए आ जाए आ जाए तेरे सही सां कोन पियो अचे। वाइस लास्ट बार सां गॾु आहे इसरा ब्यूटी क्रीम जे साथ ताउन सां जो सेगमेंट आहे सो 1 2 3 एंड म्यूजिक। ओके जे तरीक़े सां मां ने शुरू कयो ना मां त चवां थो जेके जेके स्विमिंग सिखणी आहे भाउ को था ट्रेनिंग वठो। ये पूरा का पूरा तैर रहे थे पानी में। सो ऑडियंस हाणे डिसाइड कंदी त कंहिं तव्हांखे एंटरटेन कयो। जंहिं सुठो एंटरटेन कयो उन जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं वॼंदियूं। त सब खां पहिरियां स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन भाउ खां जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया। ओके ही साइड अध साइड डांस ते ताड़ियूं वॻियूं। नॉट बैड जेके ओके ये पूरा साइड ही अध का मथे साइड वेरी गुड। अच्छा मुझा भा जंहिंखे लगे तो भा सुठो डांस कियो। ओके किसने बोला ओ नो? अच्छा भा चयो। अच्छा मैं चाहूंगा यहाँ पे आके बताइए ओ नो। आ जाए मेरे भाई जिस तरीके से बताया ना ओ नो मां चाहिए माइक माइक तो माइक माइक इन्हें फोकस करो फोकस। इतरो परे का मुझे आवाज आई जी ये कैमराज आपके ऊपर है। वैसे हमें माइक पे बताए थे कैसे बोला? नहीं नहीं आप बताएंगे आप। हाँ लाइव आपको देख रहे हैं सब इस टाइम। कैसे बोला? ओ नो जी जी मैंने बोला ही नहीं है। किसने बोला? इसी ने बोला जी जी एक दफा बोल रहे। हाँ हमारी रिक्वेस्ट में हमारी रिक्वेस्ट लो नो सो रिक्वेस्ट है प्लीज प्लीज नो 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 प्लीज रिक्वेस्ट प्लीज रिक्वेस्ट ओ नो बोल के दिखाए जी। चलो उस पे हैम्पर भी दे दूंगा ना गिफ्ट भी दूंगा आपको ओ नो बोलने पे। ओ नो हल बाबा ताड़ियों ने ओ नो ते ताड़ी वजायो ऐं तव्हांखे भला गिफ्ट भी ॾेई छॾियो बॉडी सॉल्ट जो गिफ्ट ॾियो। लास्ट केना में असांजो पार्टिसिपेंट जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया। सो रिजल्ट्स आर क्लियर। ही अदो है आज जो विनर। बहुत सारी तालियां कांग्रेचुलेशंस लगे मुबारक। ही इसरा जो तासा थैंक यू वेरी मच। आप बैठ सकते हैं सब। ही इसरा जो तासा गॾु वेंदो गिफ्ट सां गॾो गॾु बॉडी सॉल्व सां गॾु वेंदो ऐं नेल्सन ॿियनि सां गॾु वेंदो ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। इन सां गॾो गॾु वधंदासीं अगले सेगमेंट की तरफ जेको आहे म्यूजिकल चेयर। हमारी बात है तो कौन कौन आना चाहेगा म्यूजिकल चेयर में जेको आहे न्यू एरा जे ताउन सां न्यू एरा ज्वेलर्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे। अदी तव्हां ईंदा मुंहिंजी भेण और जो नहीं आया जैसे पार्टिसिपेट न किया है अदी रेड सूट सां तव्हां अची वञो। और मेरी बहन फ्रोजी सूट आप आ जाइएगा और मेरी बहन एट द बैक हाँ आप आ जाइएगा। हेना पहली सिलेक्ट कंदासीं म्यूजिकल चेयर जो सेगमेंट है
न्यू एरा ज्वेलर्स जे ताउन सां अच्छा तो नहीं, ये छोटी बच्ची है और आप इसमें आई थी जिसने पार्टिसिपेट नहीं किया। ये बहनें भी बैठी है ना, आपको नहीं आना बहन, आपको भी नहीं आना, आपको भी नहीं आना। हुन साइड जो भेणियूं अॼु घणियूं एक्टिव आहिनि, सभु हथ हुन साइड मथे आहिनि, छो ही साइड जहिड़ो लूज़ छो आहे? ओके जी 1 2 3 4 4 भेणियूं आहिनि असां सां गॾु। ऐं अदी तमाम भी अचो, आप आ जाए मेरी बहन, और आप भी आ जाए मेरी बहन, आ जाए। चले जी डन। आप आना चाहेंगी? आ जाए मेरी बहन। ठीक है, डन थी वियो, डन थी वियो। सिस्टर सिलेक्टेड थी वयूं। जल्दी आपको बता दूं रूल्स इसके, चेयर को टच नहीं करना है, रिवर्स नहीं जाना है, बीच से घुत नहीं लगानी है। ओके डन है, डन है। न्यू एरा ज्वेलर्स जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे, तो इनके लिए तालियां बजाएं तो शुरू करें ये सेगमेंट। 1 2 3 एंड म्यूजिक। अभी तालियां होनी चाहिए, बहन के लिए तालियां होनी चाहिए, हौसला अफजाई की जाए तमाजी। यस नहीं, यहां से नहीं, गोल घूम के नहीं, आप नहीं बैठेंगे, आप रिवर्स आइए मेरी बहन, काइंडली आप उठ जाए। ओके ओ अच्छा, वैसे आज मुझे ओ जी आवाज बुधन में न पीछे। बच्चों क्या हो गया मेरे साथ? आपको ओ बोलना होता है ना, कैसे बोलते हैं? ओ हाणे जेका भेण असांजी चाचा बाय बाय कदी विधी उन्हनि ते असां ओ चवंदासीं। सो भेणियूं रेडी आहिनि। 1 2 3 एंड म्यूजिक। आप बहुत रिवर्स आइए, यहां से आइए। जो नहीं, ये भी मैंने इनको देखा, ये यहां से रिवर्स आइए। अब गोल घूम के बैठा है, जो पहले बैठा वही विनर होगा। वहां से जल्दी। जो पहले यहां बैठेगा, जो पहले इस चेयर पे घूम के बैठेगा, वही कंटिन्यू कंदी। आपको समझ में नहीं आ रहा? क्या हो गया? शुक्र मदा मोला, आखिरकार समझ में अच्छी वयो। थैंक यू वेरी मच मेरी बहन, आप बैठ सकती हैं। एंड ओ चार भेणियों सां गॾु आहिनि। न्यू एरा ज्वेलर्स जे ताउन सां सेगमेंट आहे। सो 1 2 3 एंड म्यूजिक। मेरी बहन आप बैठ सकती हैं। आपने जबरदस्ती यहाँ घुत लगाई है, मां ॾिठो पंहिंजी हिन अखियुनि मुबारक सां जेके अलाह साईं ॿ खड़ियूं ॾेढियूं आहिनि। थैंक यू वेरी मच एंड ओ ऐं हाणे बच्चूं टे भेणियूं 1 2 3 म्यूजिक। Last two sisters with us, New Era ज्वेलर्स जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। बजाए तालियां तो फिर से करें काउंटडाउन 1 2 3 एंड म्यूजिक। आप रिवर्स आई हैं, आप यहाँ से रिवर्स आई हैं। थैंक यू वेरी मच। भेण सां बॉडी सॉल गॾु वेंदो ऐं अदी आहे अॼु जी विनर। कॉन्ग्रेचुलेशंस मेरी बहन, तव्हां सां गॾु वेंदो ही न्यू एरा ज्वेलर्स जो गिफ्ट। थैंक यू वेरी मच। खोड़ सारियूं ताड़ी थी वयूं भेण जे लाइ कि असांजो ही सेगमेंट पे थिए तो ख़तम। काइंडली ॿुधाईंदा नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ अचणो आहे असांखे जी? जल्दी ॿुधाईंदा त नेक्स्ट सेगमेंट असां स्टार्ट कयूं। ऐं उन सां गॾो गॾु जो कुझु बर्थडेज बि आहिनि जेके असां विश कंदासीं कि असांजे मंच ते जी। ठीकु आहे, त पोइ हिकिड़ो कमु कंदासीं, जल्दी सां असां बर्थडे विश कंदासीं। ही खणी अचो डाइस बि जल्दी सां, केक बि खणी अचो। आज कुझु बर्थडेज आहिनि ऐं केटीएन हमेशह असांजी ऑडियंस मां जंहिंजी बि बर्थडे हूंदी आहे
हुननि जी ख़ुशियुनि खे 4 चंड लॻाया आहिनि ऐं तव्हांजी बर्थडेज़ खे असां स्पेशल बणाईंदा आहियूं छो जो इहो तव्हांजो मंच आहे त अॼु बि बर्थडेज़ आहिनि जी जी अॼु विनोद कुमार जा फर्ज़ंद आहिनि जंहिंजी बर्थडे आहे उहा असां काना उन्हनि जो नालो आहे मां चाहींदुमि त पूरी फैमिली अचे हिते असां गॾिजी करे उन्हनि जी बर्थडे विश कंदासीं पूरी फैमिली अची वञे बर्थडे बॉय भी अची वञे हिते असां वटि ही केक भी अची चुको आहे असां वटि ओके जी त ही पिंक एंड ग्रे ओके जी सो केक्स आर देयर इन फ्रंट ऑफ अस ऐं फैमिली भी अची रही आहे अॼु होजमालो जे मंच ते हिकिड़ी ॿी बर्थडे आहे 2023 जी पहिरीं सालगिरह असां सेलिब्रेट करण वञी रहिया आहियूं होजमालो जे मंच ते सो द फैमिली इज देयर अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अच्छा ही तो वो जन तो सॉफ्टवेयर अपडेट न थी सकियो ओके अचो 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 अची वञो माइक भी खणी ईंदा माइक खणी ईंदा जी चले जी ही वठंदा कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजा भाउ ठीकु ठाक माइक थोड़ो क्लोज कजो साईं शुक्र आहे फर्स्ट क्लास अच्छा बर्थडे कंहिंजी आहे पहिरियों मूंखे इहो ॿुधायो मुंहिंजे नंढड़े जी आहे नंढड़े जी आहे काना कुमार ओके काना कुमार नंढड़े जी बर्थडे आहे ऐं तव्हां सां पूरी फैमिली तव्हांजी गॾु आहे फैमिली गॾु आहे बिल्कुलु तव्हां सां गॾु केरु आहे तव्हां ई ॿुधाए छॾियो माइक ते मुंहिंजी वाइफ आहे मुंहिंजी 3 नंढड़ियूं आहिनि और तव्हांजी वाइफ आहे तव्हांजूं 3 नंढड़ियूं आहिनि मुंहिंजी ससु आहे अमी तव्हांजी अम्मी भी आहे मतिलबु तव्हांजी ससु भी तव्हां सां मौजूदु आहे अॼु सभु हिते आहिनि त कीअं पियो लॻे होजमालो साईं ॾाढो मज़ो पियो थिए अॻे तॾहिं करे ऐं 2023 जी सम्झो पहिरीं बर्थडे आहे जेका असां सेलिब्रेट कयूं पिया काना कुमार जी त अगरि मां चाहींदुसि त असांजा डायरेक्टर हिते फ्री आहिनि त मां चाहींदुमि उहे बि अचनि काशिफ़ा गाणी असां सां गॾु हिन बर्थडे में शामिल थियनि असां गॾिजी सेलिब्रेट कयूं जी आहिनि काशिफ़ भाई काशिफ़ आगानी जिन मौजूदु आहिनि अगर आइन तो गॾिजी करे सेलिब्रेट कंदासीं बर्थडे के जी चले जी हू चले जी असां करे था वठो मुझे ख्याल में ॿाहिरि आहिनि या किथे बिज़ी आहिनि छो केॾां वियो छुरी केॾां वई ही अची वई छुरी असां काना कुमार जे हथ में ॾींदासीं ही नाइफ चले जी ही उन्हनि जे बाबा जे हथ में भी नाइफ आहे ऐं गॾिजी असां कट कंदासीं ऐं हैप्पी बर्थडे सां गॾु हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday to you. Happy birthday, dear Kana. Happy birthday to you. चले जी चले ये नहीं खाते थे सारे जे बाबा के खाराइंदासीं चले जी wishing you a very happy birthday to you Kana Kumar. May you have many more. May God bless you. Always be happy and चले जी तव्हां जे लाइ अदा ही तमा आई ही मां थैंक यू मुझे टिशू ॾींदा जल्दी सां टिशू ॾींदा थैंक यू तव्हां हिक ॿिए खे खाराए वठो जेसि ताईं मां वञा पाणी पिया ब्रेक में ही तो मुंहिंजा हथ भी ख़राब थिया कहीं नहीं जाना है नंढड़े और पित करे ब्रेक के बाद शो के वरी कंटिन्यू कंदासीं जेसि ताईं वही वेजी साहब का कंहिंखे वॾो मज़ो अथव वाह वाह प्रोग्राम जो नालो हो जमालो सिंध जो सब खां वॾो गेम शो 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 Welcome back to our show होजमालो and break खां just पहिरीं असां बर्थडे सेलिब्रेट कईसीं काना कुमार जी त फैमिली किथे आहे काना कुमार जी चले जी फैमिली साम्हूं आहे त असांजे तरफ़ां बि हिकिड़ो नंढड़ो गिफ्ट
जल्दी सां उन्हनि खे गिफ्ट्स ॾींदा ही इसरा जो ख़ूबसूरत बास्केट उन्हनि सां गॾु वेंदो उन सां गॾु रिलायंस बि उन ॾे खणी वेंदा ऐं बॉडी सॉल जो गिफ्ट बि उन्हनि खे ॾींदा चले जी थैंक यू ऐं हाणे लास्ट सेगमेंट आहे असांजो जेको असांजे भाउरनि जे लाइ आहे घूम चर रखड़ा वारो कौन कौन आना चाहेगा हमारे घूम चर रखड़ा मेरे भाई आप आ जाइए आ रहा हूँ बच्चों की तरफ मैं आ रहा हूँ आप आए मेरे भाई और जो अभी तक नहीं आया आप आए मेरे भाई तव्हां अचो आए आप भी नहीं आए आप भी आ जाए मेरे भाई ठीक है टे भाउरनि खे मां सिलेक्ट कयो आहे घूम चर रखड़ा जे सेगमेंट जे लाइ तव्हां मां कोई अचणु चाहींदो अदा हिननि मां कोई अचणु चाहींदो चले जी हेॾे हथ मथे आहे तव्हां अचो मुंहिंजा भाउ आ जाए आ जाए आ जाए आ जाए सो घूम चर रखड़ा जो सेगमेंट नहीं आपको मैंने नहीं बुलाया था हाँ नहीं आपको नहीं बुलाया था चले जी थैंक यू चार भाउर सां गॾु आहिनि आ जाए 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 त घूम चर रखड़ा जो सेगमेंट आहे असांजो लश जे ताउन सां लश बाय फ्रूट नेशन अचो राशिद जल्दी से इनके दिखाओ क्या करना है क्या करना है इनको भाई ये डंडा है इनके हाथ में ये डंडा जमीन पे आपका माथा डंडे पे और ये माथा टच होना चाहिए बहुत से पार्टिसिपेंट्स क्या करते हैं उनका माथा ऊपर होता है वो हम कंसीडर नहीं करेंगे ठीक है मथो रखो मथो डंडे ते पो 4 चक्कर हणा इन गो 1 2 3 and 4 go उसके बाद जाना है उस बास्केट से बॉल उठानी है आई खड़ी करे बे बास्केट में बॉल विझनी है फिर से बीच में आना है वहां से बॉल उठानी है जाना है बीच में आना है 4 चक्कर बॉल उठानी है वहां डालनी है इन तरीके से तव्हां कंदा रहो 1 मिनट ताईं असां उन खां पोइ काउंट कंदासीं जिस भाई ने सबसे ज्यादा बॉल शिफ्ट की विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे लश जे ताउन सां लश बाय फ्रूट नेशन समझ में आ गया एक बात क्लियर कर लो जब आप चक्कर लगाएंगे मैं खुद आपके चक्कर काउंट करूंगा जब 4 पूरे हो गए उसके बाद मैं आपको बोलूंगा गो फिर आपको जाना है ऐसे गलती मत कीजिएगा पहले जाने की तो भा कहां सा स्टार्ट कंदासीं यो सेगमेंट अचो मुंहिंजा भा ही डंडो अची वियो पंहिंजी जगह ते टाइम भी ॾिसंदा काइंडली टाइम काउंट डाउन कंदा पोइ मूंखे ॿुधाईंदा एंड हियर यू गो 1 go. देखिए very good. अच्छा मुझे बात. Lush by Fruit Nation. Lush के नाम से जो segment आए. 1 2 3 go. अरे राणा हो रे जल्दी से आ जाइएगा चक्कर 4 चक्कर 1 10 9 8 7 ना आखिरी अभी है 5 4 3 2 1 एंड स्टॉप देखें आपने फिर से वही गलती कर ली मैंने आपको गो नहीं चयो माता के गो न चयो आप ऐसे चले गए वरना ये बॉल भी चली जाती तो जल्दी से के पानी दींदा वे मिनरल वाटर जल्दी से भाई को पानी दीजिएगा वे मिनरल वाटर बेस्ट मिनरल वाटर अवेलेबल फॉर यू चले जी काने में भाग केड़ा भाई मां गोलन दो तो बता अचो मुझा राणा अचो न खां पहिरियां मां बॉल्स काउंट करे छड़िया तहिया है लश 1 एंड लश 2 भाई ने 2 बॉल्स डाली हैं नॉट बैड नॉट वेरी गुड अच्छो मुझा भा पंहिंजी जगह ते अची वञो चलें जी टाइम खे ॾिसंदासीं हियर यू गो 1 लश बाय फ्रूट नेशन जे नाम सां जो सेगमेंट आई 2 3 go हाथ मत लगाना यस वेरी एनर्जेटिक ओ भाई तालियां होनी चाहिए इनके लिए तालियां होनी चाहिए अरे परे अरे परे 1 2 3 4 go हाथ मत लगाना नो हाथ न
अरे 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 yes lash by fruit nation 1 2 10 9 go 8 7 6 5 4 3 2 1 and stop very good भाई पहले तो तालियां होनी चाहिए भाई के लिए सुठो परफॉर्म कयो हिया है लक्ष्य 1 लक्ष्य 2 एंड लक्ष्य 3 तो भाई 3 बॉल गुड तासांजो ही बा थैंक यू वेरी मच मेरे भाई तमा वेही सगो ता पंहिंजी जगह ते छो जो तमा जस्ट ब बॉल शिफ्ट कया भा के वे पानी दिनो वे मिनरल वाटर दिनो बेस्ट मिनरल वाटर अवेलेबल फॉर यू नेक्स्ट असांजो भा आए हाय इन सां त मज़ो अचण वारो आहे इनखे ॾिसी लगे तो कुछ होने वाला है लश बाय फ्रूट नेशन जे तावन सां असांजो सेगमेंट तमा सो 1 2 3 and here you go 1 2 3 go 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 very good very good very good very good very good जल्दी 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 go 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 ना हाँ हाँ ठाट मत लगाना yes he can do very good भाई अरे परे 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 flush by fruit nation 1 2 10 9 8 go 7 6 5 4 3 2 1 and stop तो भाई इन्हनि के भी जल्दी वे पानी दीजो वे मिनरल वाटर बेस्ट मिनरल वाटर अवेलेबल फॉर यू ही है बाबा लश 1 लश 2 एंड लश 3 इन्होंने भी 3 बॉल डाली है नॉट बैड आखिरी पार्टिसिपेंट सां गदा है चलें जी मेरे भाई आ जाएं बेस्ट ऑफ लकड़ा ताके बे लश बाय फ्रूट नेशन 1 2 3 and here you go 1 2 3 go 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 अरे परे 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 अरे परे 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 अरे परे 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 1 2 3 go 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 हाथ मत लगाना नो 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 भाई आज तो अच्छे अच्छे पार्टिसिपेंट्स आए हमारे इन सेगमेंट में जल्दी सा यस 1 2 3 go 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 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop so lush 1 lush 2 and lush 3 the bhabe tre boss ryan jaldi inan ke be way mineral water dinda best a mineral water available for you ek dafo bi er tre marun je vich mein tie thi vei ai je kal thi chuki hui ta bari asa inan ke ek vadhik chance dinda se je ba घट में घट टाइमिंग में एक बॉल के शिफ्ट विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जो है दावन सा सो शुरू कंदा सी पंजे हिन भाग अचो मुजा भा अचो 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 जगह पे 4 चक्कर लगा के एक ही बॉल उठानी ठीक है मैं खुद बोलूंगा गो हाँ ये नवें जो सो 1 2 3 एंड हियर यू यस 1 मिनट अदा शुरू कजे जल्दी बतायो चलें जी अची वनो पहली जगह पे अची वनो मैं खुद टाइम देख रहा हूं यहां से चलें जी 1 2 3 and here you go
Stop. Okay. The 18 seconds. 18 seconds में 18 seconds में इन्हनि हिकिड़ी बॉल शिफ्ट कई आहे. Let's see the next contestants, the next participants. याद रखिएगा कितने seconds? कितने? 18. अच्छो मुझे भा. Lush by Fruit Nation. चले जी स्टार्ट करते हैं. 1, 2, 3 and here you go. 1, 2, 3. Go, 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 go. Stop. तो भाई 16 seconds. 16 seconds में इन्हनि बॉल शिफ्ट कई आहे. That means के 18 seconds वारो जो असांजो भाव, थैंक यू वेरी मच. आप बैठ सकते हैं 18 वाले. ऐं लास्ट सां सब गॾाए अगर 16 सेकंड से कम टाइमिंग में आपने बॉल डाल दी तो ही थींदो विनर. अदरवाइज ही थींदो लश बाय फ्रूट नेशन जे ताउन सां लास्ट भाउ सां गॾाए. चले जी टाइम को देखते हैं. 1, 2, 3 and here you go. 1, 2, 3. Go, 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 go. परे. स्टॉप. कितने हुए? मेरे हिसाब से भी 17 सेकंड्स हुए. 17 सेकंड में भा बॉल शिफ्ट कई आए. आधे 16 सेकंड में कई आए. थैंक यू वेरी मच. आप बैठ सकते हैं. एंड कांग्रेचुलेशन, आप जीत चुके हैं. जल्दी से खड़िए जो लश और भाई के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए. ही लश जो गिफ्ट भी दो तव्हां सां गॾु. थैंक यू वेरी मच. थैंक यू. ऐं सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु असांजा ओबी इंजीनियर ख़ादिम मैथलो जिनजी धीअ आमना मैथलो जी अॼु बर्थडे आहे. सो असां सभु मां असांजो स्टाफ पूरो KTN उनखे विश कंदो आमना खे. हैप्पी बर्थडे टू यू आमना मैथलो. मे यू हैव मेनी मोर. मे गॉड ब्लेस यू. हमेशा खुश रहो, मुस्कुराईंदा रहो, पंहिंजी फैमिली सां खुश रहो, पंहिंजे बाबा सां खुश रहो. अल्लाह साईं तव्हांखे वॾी ॼमार ॾे. अल्लाह साईं तव्हांजा नसीब सुठा करे ऐं हमेशा अहिड़ियूं खोड़ सारियूं खूबसूरत बर्थडेज पंहिंजूं ॾिसंदा रहो. अगेन हैप्पी बर्थडे टू यू आमना मैथलो. में चाहूँगा एक दफ़ा उनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए. अदा जी चले जी कुछ तोहफा है. जल्दी सा माइक भी खणी अचो. तेरे तोहफे का पोइ गिफ्ट भी डिस्ट्रीब्यूट करना. गिफ्ट कुछ तोहफो आयो आहे. अच्छा पहिरियों पाराईंदा पोइ ॻाल्हाईंदा. ही छा आहे अदा? चले जी अदा चवनि पिया ही इमाम ज़ामिन आहे जेको मुंहिंजे लाइ तोहफो आयो आहे. ऐं फर्स्ट टाइम हो जमालो में जेको आहे त ही इमाम ज़ामिन मुंहिंजे लाइ तोहफो आयो आहे. अदरवाइज़ खोड़ सारियूं शयूं गिफ्ट में मिलियूं आहिनि. चले जी भाउ सां ज़रूर ॻाल्हाईंदासीं. भाउ खे माइक ॾींदा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. अदा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह. नालो भाउ जो? जुनैद अहमद. त जुनैद सां गॾु. जुनैद किथां आया आहियो? डिस्ट्रिक्ट कश्मीर. डिस्ट्रिक्ट कश्मीर खां आया आहियो. भला अचानक सां कीअं ख़्याल आयो त मूंखे तव्हांखे इमाम ज़ामिन ॾियणो आहे? जेको तव्हांजो शो आहे हो जमालो जी. ही हिकिड़ी असां KTN जे मैनेजमेंट ऐं हिन प्रोग्राम जे डायरेक्टर ऐं हिन प्रोग्राम जे पूरो स्टाफ खे जी ऐं जस्तो पेश कयां ऐं सलाम तो पेश कयां. जेकियूं तव्हां ख़ुशियूं चंद लम्हनि में जेका असां हिते वेठा आहियूं असां ॾिसंदा आहियूं. लेकिन तव्हांजा ऑडियंस जेका पूरे पाकिस्तान में ज़्यादा जेका सिंध में इंटीरियर सिंध असांजो हिकिड़ो ट्राइबल एरिया आहे. हिकिड़ा इशूज़ हूंदा आहिनि. लेकिन हुन हर चीज़ खे छॾे करे लेकिन जेके तव्हांजो हिकिड़े घंटे जो प्रोग्राम हूंदो आहे उहो इलाही इंतिहाई ख़ुशियुनि जहिड़ो हूंदो आहे. इन नंढड़े असांजो कम ई ख़ुशियूं विखेरण आहे. KTN जो कम ख़ुशियूं विखेरण आहे. इन ते जीअं KTN जी हिकिड़ी वॾी स्ट्रगल आहे. इन ते मां शाकिर साहब जो हिकिड़ो शेर चयो. बिल्कुलु हू चवंदो आहे तूं महिनत कर मेहनत दा सिला जाने खुदा जाने. तू मेहनत कर मेहनत दा सिला जाने खुदा जाने. तू दीवा बाल रख. तव्हांजो जेको प्रोग्राम आहे इहो ॾीओ आहे असांजो. वाह ज़बरदस्त. खोड़ सारियूं ताड़ियूं. दीवा बाल के रख. हवा जाने खुदा जाने. हवा जाने खुदा जाने. रब तू मंगी ज़ाया नहीं थींदी. मंग देख दुआ शाकिर दुआ जाने खुदा जाने. मां हिकु बेर दुआ जाने खुदा जाने. सभिनी KTN जे इन प्रोग्राम जे डायरेक्टर भाउ काशिफ ऐं होस्ट मुंहिंजो भाउ ज़ुहेब ऐं पूरे स्टाफ खे अल्लाह साईं मौला हुसैन पंजतन पाक तव्हां सभिनी खे ख़ुशियूं कामयाबियूं ऐं ढेर सारियूं तव्हांखे ख़ुशियूं अथव.
थैंक यू साइड सां गॾु मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सुवाल आहे ही जेको तव्हां इमाम ज़ामिन तव्हां मुंहिंजे लाइ वठी आयो तोहफ़े जे तौर ते ये किथां जो आहे इमाम ही ज़ामिन मौला करबला जे उतां खां आयल आहे जेको वाह मूंखे भाई, वाह मिलियो भाई, हुयो। तव्हांजा लख लख थोरा 2023 तव्हांजे लाइ अच्छा मुंहिंजे लाइ सम्झो ख़ुशी खणी आयो आहे पहिरें ॾींहं ते मूंखे इमाम ज़ामिन तां पारायो आहे थैंक यू वेरी मच बहुत सारी तालियां होनी चाहिए भाई के लिए ऐं हाणे असां गिफ्ट लास्ट में डिस्ट्रीब्यूट कंदासीं सो मुगलिया निमको कहाँ से शुरू कंदासीं मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ चलें जी ही नंढड़ी जे लाए थैंक यू वेरी मच ही वठंदा जल्दी सा ये फराज लीजिएगा जल्दी से लीजिएगा ये छोटी सी बच्ची प्यारी प्यारी सी बच्ची ये आपके लिए बेटा KTN देखिए ये बच्चे भी कितनी मेहनत करके आते हैं माशाल्लाह वेरी क्यूट सी बच्ची थैंक यू उन सां गॾोगॾु बाक़ी ॿारनि ते बि अचूं था चलें जी आपके लिए तव्हांजे लाइ ही ऐं उन सां गॾोगॾु मूंखे इमाम ज़ामिन मिलियो आहे त इहो कीअं थो थी सघे मां जुनैद भाउ खे जेको आहे त गिफ्ट न ॾियां अदा जुनैद खे ही मां पंहिंजे हथनि सां इसरा ब्यूटी क्रीम जो बास्केट भी ॾींदुसि उन सां गॾोगॾु बॉडी सॉल जो गिफ्ट भी तव्हांजे लाइ थैंक यू बॉडी सॉल भी लेके आइएगा जल्दी से बॉडी सॉल दीजिएगा ही अदा जुनैद जे लाइ थैंक यू वेरी मच ही नंढड़ो असांजे तरफ़ां तोहफ़ो क़बूल कजो ऐं चले जी हुन साइड असां हलंदासीं ही तव्हांजे लाइ मोगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ चले जी ये आपके लिए सब अपनी जगह आपको नहीं मिला ठीक है तव्हांजे लाइ तव्हांखे न मिलियो आहे तव्हांजे लाइ ऐं हिननि खे न मिलियो आहे हिननि जे लाइ ठीकु आहे नहीं सब अपनी जगह ठीक है तव्हांखे न मिलियो आहे तव्हांजे लाइ तव्हांखे न मिलियो आहे तव्हांजे लाइ तव्हांखे न मिलियो आहे तव्हांजे लाइ क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ वो कुछ आया है मेरे लिए लाई आंदी आ अच्छा आंटी के बॉडी सॉल लीजो बॉडी सॉल लियो ही भी तव्हांजे लाइ आदि ही भी तव्हांजे लाइ ये इनके लिए ये भी अम्मा के लिए ये भी अम्मा आपके लिए चले जी उस साइड चले डालो मुझे लाई आई इन लाई के खोलंदुसि पहिरियों ट्राई कंदुसि उन खां पोइ बाक़ी गिफ्ट मिला तेसि ताईं सबूरतुनि जमीलतुनि बि काई शइ हूंदी आहे चले जी ओहो ही ॾिसो वाट लाई छा भला ओबी में मां न मोकिलंदुमि ठीक है असां विराए करे खाईंदासीं मिठो आहे 2023 जो पहिरियों ॾींहुं आहे वात बि मिठो थी वियो इमाम ज़ामिन भी मिलियो असांखे त छा घुरिजे त अची वञूं हेॾे हिते यहाँ बच्चे कौन है बच्चे कहाँ हैं नहीं बच्चे ऐसे नहीं मैं भाग जाऊंगा यहाँ से बता रहा हूँ ये सब वही बच्चे जो साइड आए थे मैंने आपको दिया है ठीक है मुझे सब याद आइन ही तव्हांजे लाइ क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ ही वठो क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ मुगलिया निमको ऐसे नहीं मैं वहां चला जाऊंगा उस साइड से लगाओ जब फिर नहीं कहिएगा कि जोहेब जानो में गिफ्ट नहीं देते हाँ इन करे मां भजी वेंदो आहियां बे साइड चले जी इस बच्चे के लिए क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए ही रिलायंस पेंट्स असां वटि गिफ्ट साइन रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल ये भाई नहीं आप बैठे आपको मैंने दे दिया है ही वटो रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल ही अदी जे लाइ रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल ही न भाउ जे लाइ रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल अदा ही तव्हांजे लाइ उस साइड आ जा जल्दी ही नेल्सन जा असां वटि गिफ्ट्स आहिनि नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का ही इन्हनि जे लाइ मैं यहाँ से चला जाऊंगा ये आपके लिए इन भाई के लिए नेल्सन ही बॉडी सॉल चले इस साइड में आऊंगा इन्हें मैं बता रहा हूँ मैं यहाँ से चला जाऊंगा इस साइड में नहीं आऊंगा चले जी हिन साइड कनो असांखे छा आहे हेॾा असांजा भाउर वेठा आहिनि असां उन्हनि खे ॾींदासीं ये तव्हांजे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स जा गिफ्ट और ये आपके लिए नहीं इनके लिए बॉडी सॉल कॉस्मेटिक्स ही जेको आहे त अदी जे लाइ बॉडी सॉल कॉस्मेटिक्स नहीं ऐसे नहीं ठीक है तो आज जो शो भी पहुतो पंहिंजी पुॼाणी त वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीक सेम टाइमिंग विद द सेम होस्ट तेसि ताईं पंहिंजनि जो पंहिंजो ख़्यालु रखंदा खोड़ सारो हमेशह मुस्कुराईंदा कयो ख़ुशि रहंदा कयो ॿियनि जी ख़ुशीअ जो सबबु बणजंदा कयो वरी नेक्स्ट वीक आई बी देयर इन फ्रंट ऑफ यू हिकु दफ़ो ॿुधा प्रोग्राम जो नालो छा आहे